नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो शाह खां ख़बर ॾींदा हलूं त सामारो शाह खे ॻोठ अली बख़्श मरी वटां घारो समेत ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी छंडण ख़िलाफ़ ॻोठ अली बख़्श मरी, पांदी मरी ऐं ॿिनि ॻोठनि जे रवासिन अली हसन मरी, हयात मरी, ख़ैर मोहम्मद मरी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सामारो शाह में पाणी छंडण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो रोड ब्लॉक करे मुज़ाहिरो कयो वियो आहे। जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। को बि सरकारी अमलदार न पहुतो आहे। 4 ॾींहं थिया आहिनि, 5 ॾींहं थिया पाणी हलनि पिया। एसटीओ अजनेर एसटीओ दारोगो जनरेट टिंडेल पाणी जा पैसा वठियो, शाख हले पियो। कल्ह खां वठी 3 ॾींहं शाख जो घारो हले पियो। राति उन में घारे धमाको कयो। 3 माण्हू असांजा लापता आहिनि। जाचण लाइ ॿेड़ी न आहे, का ॻाल्हि कोन्हे। मुआवजा बचिया आहिनि। अॻ में जेको बोर्ड मुतासिर आहियूं, ॿुढा पिया आहियूं, वरी बि सामारे शाख में जा मुंड में जा पाणी एरिकेशन वारनि छॾे हथ सां पिया बोड़ियो वञनि। एसडीओ इंजीनियर नंबर नथा खणनि, पाणी मुंड मां छॾे ऐं ज़मींदारनि खे ट्रांसफार्म लॻाए ॾेई ऐं उहे पाणी हींअर ई सामारो शाख क्रॉस करे सवी ॻोठ पाणी में अची विया आहिनि। बराए महिरबानी करे एसडीओ इंजीनियर इन्हनि खे हटायो वञे या इन पासे पाणी खे मथे बंदि कयो वञे। हिदायती घरनि जा पाणी बंदि कोन था थियनि। असांजा जेके हज़ारे घर आहिनि उहे बि हींअर पाणी जे हेठि आहिनि। उन्हनि मां 4-5 माण्हू हींअर 7-8 ॾींहं थिया लापता आहिनि। उन्हनि जो ख़बर कोन्हे त किथे लाश मिलंदा या कोन मिलंदा। इरिगेशन हर शइ, हर ऑफिसर, हर माण्हू पंहिंजो निंड में आहे। उन्हनि जे छो ई एतिरो घारा एतिरा छंडण हेठि भला सिमनालो त कोन्हे, न के को किंजर जो ढंढ आहे। हेठि बि हज़ारे ॻोठनि जे तइदाद ॻोठ आहिनि। हीअ असां सां निसोरो ज़ुल्म आहे। असां उन्हनि जे मजबूरी में रोड बंदि करे वेठा आहियूं। ॿियो असांजो को बि अपील कोन्हे। असांजो ही घार आहे, ही बंदि थियनि, ही पाणी जो बंदि थियनि। असां सां हेठि ज़ुल्म पियो आहे। ॿेड़ी ॾियनि, असांजा बचा त कढनि। अची करे ऑफिसर ॾिसनि त सही भला हक़ आहे या ना हक़ आहे, त जाइज़ी आहे या नाजाइज़ी आहे। इन लाइ असांजो अर्ज़ु आहे, असीं इन लाइ रोड बंदि करे वेठा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।